पॉलिटिक्स में इकोनॉमिक्स जे बुनियाद ते थिए सॼी दुनिया जी। रियाज़ साहब ख़बर आहे, गिलान साहब ख़बर आहे, तव्हां सभु वेठा आहियो बाशऊर माण्हू। त असां बुनियादी तरह हितां जी जेकी लैंड आहे उनजी चपे चपे इंच जी हिफ़ाज़त कयूं। इंक्रोचमेंट जेका थी चुकी आहे ऐं उते ॾाढो मुर्सी जो जेकॾहिं इम्कान आहे उनखे हटाए नथा सघूं त उहा लीकेज खे हटायूं ऐं नई इंक्रोचमेंट थियण सभ खां पहिरियों इहो मामिलो हुजणु घुरिजे। ऐं ॿियो बुनियादी तरह जेको बिजली जो मामिलो आहे उहा एक्सप्रेस लाइन लाइ मां तव्हांखे हिकिड़ो मॉडल ॾियां थो। हाणे जो सखर में एक्सीडेंट आहे मां सिर्फ़ु एप्लीकेशन आई, असां हिकिड़ी पिंड ॿियो पिंड सखर खे एक्सप्रेस करे छॾियो। एप्लीकेशन जे बुनियाद ते मर्कज़ खां थी सघे लिख पढ़ कंदा रहो। नंबर बी ज़ाहिर जेकी फंडिंग जी जनरेट कई हैदराबाद कल्ह खुलियो आहे। गिलान साहब तव्हां ख़बर आहे उनजी मेंबरशिप 3000 न थी, असांखे 3000 में निकिरंदा हींअर तव्हांजी 5 लखनि में निकिरंदा। मां तव्हांखे ओपन सजेशन ॾियां थो, असां पाण एक्टिविटीज़ सोशल एक्टिविटीज़ ही जेको मिसाल तरह हेॾां वारी 4 दीवारी वई आहे पवार साहब ऐं भुलण वारी, इनखे तव्हां जिमखाना अनाउंस नथा करे सघो पर सोसाइटी क्लब त अनाउंस करे सघो था। अनाउंसमेंट तव्हांजे हथ में आहे। अनाउंसमेंट करे हिकिड़ो बोर्ड हणो, उनजी जेकॾहिं 10,000 खां मेंबरशिप कयो, तव्हां 10,000 मुक़ररु कयो, मां 3,000 तव्हांखे मेंबरशिप। ॿिया जेके तव्हां अनाउंसमेंट कयो सोसाइटी जो क्लब बाबा कंहिंखां पुछण जी ज़रूरत थोरी आहे। तव्हां 9 माण्हू खे फ़ैसिलो करे छॾियो त 100 माण्हू थियनि, माना 1 करोड़ रुपयो तव्हांजे खीसे में अची वियो। की तव्हां का कम्यूनिटी हॉल अनाउंस करे छॾे हिकिड़ो बोर्ड हणी छॾियो ऐं वण जी ज़ाहिर थिए थो फ्री त 100 वण तव्हां हणो, 100 मां 10 थींदा, 1000 हणंदा 100 थींदो। फार्मूला इहा हूंदी आहे। नंबर 2 हेॾां ई आहे रोज़ बरोज़ मुस्तफ़ा हिन खे कमु आहे, हिन जो बि को नालो रखी छॾियो, बोर्ड त हणी छॾियो। वण हणण ऐं खॾे हणण जा त 5000 जनरेट थींदा, उहे वण हणी तव्हां हिन जो नालो। नंबर 4 हू जेको आहे उनखे तव्हां का शइ करार ॾेई छॾियो। मसइलो ईअं सिर्फ़ु शइ हूंदी, मुंहिंजा 5 पुट हुनजा नालो ई कोन्हे त प्रॉपर्टी त यू आर नॉट ओनर एट ऑल। त तंहिं करे इहो तव्हांजो फंड जनरेट थी सघे थो आराम सां। इनखे सोसाइटी क्लब करार पर कमिश्नर सां मिलो, डी सी सां मिलो, हिनखे जिमखाना करार ॾियारियो त हुनजी मेंबरशिप त लखनि में थी वेंदी। ऐं ॿिए नंबर ते ज़ाहिर जीअं चए थो, ॿियो न त होटल रोज़ ढाबा खुलनि था, हिते बि केतिरो पैसा कमाइनि। सोसाइटी ॾे मूंखे तव्हां ठीके ते ₹1 लख महीने में मैदान ॾियो, ₹1 लख मूंखां वठो, हिसाब सां ₹1 लख में तव्हां का वेलफेयर जो कमु करे सघो था। ऐं ॿियो ही सोसाइटी आहे, सोसाइटी जो मोह साफ़ हुजंदो। हाणे मोह साफ़ करे हिते पहुता आहियूं न, 2 मोह पंहिंजा 2 जेकी इंट्रेंस आहे, इंट्रेंस ते घटि में घटि असांजी सुठी हुजंदो। उन लाइ तव्हां पाण वीचार कयो, टाइम घणो आहे जेकॾहिं मूं कॉल कंदा मां ई तव्हांखे प्रोजेक्ट आहे जो फेस कीअं हुजणु घुरिजे, त इंजीनियर खां ई ड्राफ्टिंग कराए तव्हांखे ॾींदी, आर्ट्स ऐं डिज़ाइन कॉलेज खां पोइ वठी ईंदासीं, उहो कराईंदासीं कीअं हुजंदो, इंट्रेंस कीअं हुजंदो, इंट्रेंस ठाहे। ऐं ॿियो हीअ सोसाइटी लाइब्रेरी हुजो, ऐं तव्हांखे मां सजेस्ट कयां लाइब्रेरी ज़रूरी न आहे, ऐं फ्री हलाईंदो ऑक्सफोर्ड नॉलेज लास्ट 44 ईयर्स आई एम टीचर, फ्रीक्वेंटली फ्री, नेवर टेक सिंगल पेनी, इवन सपोर्ट देम। तव्हां हिन जा 2 रूम शाम जो लाइब्रेरी करार ॾेई सघो था। मूं वटि ईअं दान अचे थी कावश, शाम जो तव्हां खणी फ्री आहे हेतिरा थी छॾियो। प्रोफेसर आदम वटि अख़बार थी अचे, अरड़े वटि अचे थी बुक आहे, लाइब्रेरी जे तव्हांखे ॿियो रूम नथो मिले त हिन स्कूल जा ई 2 कमरा ई ॾींदा, लाइब्रेरी आहिनि, रांदियुनि जा मैदान, वेलफेयर कीअं थियणु, बाक़ी पाणी जा मामला आहे, बिजली जा मामला आहे, थोरो शींहुं वेठो आहे, हे गजो आहे जेको हिन जी वेलफेयर बड़ी महिरबानी।